अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हां खे भलीकार। सिंध में हेल्थ निज़ाम जे हवाले सां खोड़ सारा सवाल साम्हूं अचनि था। जदीद दौर में सॼी दुनिया हेल्थ निज़ाम में तमामु घणी जिदत आंदी आहे। असां उन हेल्थ निज़ाम में जिदत त न आणे सघिया आहियूं, पंहिंजी हॉस्पिटल्स खे जदीद टेक्नोलॉजीज़ त न ॾेई सघिया आहियूं, जदीद मशीनरीज़ त न ॾेई सघिया आहियूं, पर एम्बुलेंस सर्विस जेके शुरूआती तौर ते जेकी सर्विस हूंदी आहे एम्बुलेंस, उहा बि नाकारा हुजे त खोड़ सारा सवाल पैदा थियनि था। फरीदाबाद में सानियो थिए थो बाहि जो, उनखां पोइ पत वाइखी तॾहिं हेल्थ निज़ाम जीअं एम्बुलेंस सर्विस जी थिए थी, माण्हू सड़ी रहिया हुआ पर एम्बुलेंस उते न पहुती। जंहिंखां पोइ हेल्थ खाते वॾे वज़ीर खे रिपोर्ट ॾिनी आहे त सिंध जी हॉस्पिटल्स में, जंहिंमें जिना हॉस्पिटल हुजे, सिविल अस्पताल कराची हुजे, हैदराबाद जूं हॉस्पिटल्स हुजनि, सखर जूं अस्पताल हुजनि या लाड़काणे जी चांडका ऐं ॿियनि ज़िलनि जूं हॉस्पिटल्स में अटकल जेकी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अटकल 200 जे लॻभॻि एम्बुलेंस उहे ख़राबु बीठल आहिनि। असीं जॾहिं ही सरकारी अंग खर आहिनि, जॾहिं पाण जाइज़ो वठूं था इस्पतालुनि में, ज़िले इस्पताल हुजनि, तालुके हॉस्पिटल्स हुजनि, वॾी तादाद में उते इस्पतालुनि में असांखे एम्बुलेंस ख़राबु नज़र अचनि थियूं, सुरनि ते बीठल एम्बुलेंसिस नज़र अचनि थियूं। हेल्थ खाते जी बजट खे ॾिसूं था, 172 अरब रुपयनि जी बजट हुजे थी। ॿिया जेके वर्ल्ड बैंक आहे, WHO आहे, ॿिया खोड़ सारा इदारा उहे फंडिंग कनि था। उन बावजूद बि हिकु एम्बुलेंस ते अगरि मरमत ते ख़र्चु थिए थो 50,000 लख केतिरो बि थिए थो, उहो नथो कयो वञे ऐं उहे जेके एम्बुलेंसिस आहिनि उहे सिरुनि ते बीहजी वञनि थियूं, जंहिंजे करे आवाम भोॻे थो। असां इन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जे अंदरि रेस्क्यू सर्विस छो शुरू न कई वई आहे, छो हिन वक़्त ताईं हिन दौर में एम्बुलेंस नथी पहुचे। माण्हुनि जा खोड़ सारा वाक़िया पेश साम्हूं ईंदा, लाड़काणो हुजे, घोटकी हुजे, जैकमाबाद हुजे, असां ॾिसंदा आहियूं गॾनि गाॾनि ते माण्हू ज़ख़्मियुनि खे खणी हॉस्पिटल पहुचंदा आहिनि। मुख़्तलिफ़ ॿिया जेके ॾिसंदा आहियूं सूरत हाल माण्हुनि जी, त ज़ख़्मी हुजनि, लाश हुजनि, उहे रक्षाउनि में उन गॾनि गाॾनि ते हीअ सूरत हाल हूंदी आहे। उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं आख़िर इन जो ज़िम्मेवारु केरु आहे। हिन एतिरी बजट जे बावजूद बि असां एम्बुलेंस सर्विस बि सिंध खे न ॾेई सघूं ऐं माण्हू भोॻे थो, उन जी ज़िम्मेवार केरु आहिनि। ऐं हिन जेकी रिपोर्ट ॾिनी वई आहे हेल्थ खाते पारां वॾे वज़ीर खे, उन रिपोर्ट में कहिड़ी कहिड़ी निशानदेही कई वई आहे, कहिड़नि ज़िलनि में केतिरी खोट आहे, केतिरी जेके ज़िला आहिनि, कहिड़ियूं हॉस्पिटल्स आहिनि, उते एम्बुलेंसूं कहिड़ी हालत में बीठल आहिनि। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में असांजे रिपोर्टर सगीर चांडियो असांखे जॉइन कयो आहे, जॾहिं त डॉक्टर मोहम्मद उस्मान माको साहब सदर आहिनि पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जा, उन्हनि बि जॉइन कयो आहे। डॉक्टर मोहम्मद अली थल्लो सदर आहिनि सिंध डॉक्टर्स इतिहाद जा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त हनीफ़ सुहाग रिपोर्टर लाड़काणे मां हूंदा, इमाम अली भलाई हैदराबाद मां, ऐं अंस घांगरो असांखे सखर मां जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। सगीर, इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल आहे ऐं अहम इशू आहे जंहिं ते असां डिस्कशन करणु वञी रहिया आहियूं। इन ते ज़रूरु तनक़ीदी जाइज़ो बि वठूं पिया ऐं ज़रूरु इन ते सलाह मशवरो बि असां रखंदासीं साम्हूं, त जीअं अगरि वॾे वज़ीर ताईं या हेल्थ जेके मिनिस्टर ताईं उन्हनि जा जेके सलाहकार आहिनि अगरि सही रिपोर्ट न पिया पेश कनि, त जीअं असां ग्राउंड रियलिटीज़ ॿुधाए सघूं, त जीअं उनखे अॻियां रखी घटि में घटि आवाम जो त भलो थिए। रिपोर्ट जेकी पेश कई वई आहे वॾे वज़ीर खे, उन में छा छा सगीर चयो वियो आहे? वॾी महिरबानी असलम। ही सिहत खाते जी अवां जीअं ॿुधायो 172 अरब रुपयनि जी बजट आहे, पर तव्हां उनजी सॼी जीअं हक़ीक़ी असां ज़मीनी जेको आहे उनजो जाइज़ो वठंदासीं त इन जी सिहत खाते जी सिहत ई तमामु ख़राबु आहे, उहो केतिरनि सालनि खां ख़राबु आहे। सिहत खाते जूं जेके उनजी बजट हर साल जेको आहे उन में वाधारो कयो वेंदो आहे त जीअं सिहत जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करे सघजनि। पर अवां ॾिठो फरीदाबाद जो बाहि वारो वाक़ियो थियो ऐं उते न सिर्फ़ु सिहत खाते पर मकानी खाते जे अमलदारनि, ज़िले इंतिज़ामिया जी लापरवाही, गिफ़लत, सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार जेको आहे उन्हनि खे करार ॾिनो वियो त याने कंहिं बि एमरजेंसी खे मोह ॾियण जे लाइ हिननि वटि का बि अहिड़ी प्लानिंग नथी हुजे। हिते तव्हां जीअं ॻाल्हि कई त इन रिपोर्ट इन वाक़े खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर हिकु रिपोर्ट घुराई आहे हिकु फायर ब्रिगेड गार्डियन जी, ऐं सिंध में केतिरियूं एम्बुलेंसूं आहिनि, कहिड़ियूं ख़राबु आहिनि, इन सिलसिले में हिकिड़ी रिपोर्ट साम्हूं आई आहे सिहत खाते जी। उन वॾे वज़ीर खे इहा रिपोर्ट पेश कई वई आहे त सिंध में जेके आहिनि उहे टोटल जेके आहिनि 717 जेके आहिनि उहे एम्बुलेंसूं आहिनि। उन मां जेकी ऑफ रोड जेकी ॿुधायूं वयूं आहिनि त 196 जेके आहिनि उहे एम्बुलेंसूं जेके आहिनि उहे ख़राबु आहिनि।
उन्हनि में टोटल जेके 15 वॾा सरकारी जेके वॾियूं अस्पतालूं या ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि जूं टोटल 189 आहिनि। उन 189 मां 66 जेके आहिनि उहे एम्बुलेंसूं ख़राबु आहिनि ऐं उन्हनि जी हालति वॾे अरसे खां ख़राबु आहिनि। उन्हनि खे ठीकु करण जी ज़रूरत आहे पर उन्हनि खे ठीकु न कयो वियो आहे। उन्हनि में जेके इहे 15 इदारा या 15 जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उनमें जना अस्पताल जो बि नालो शामिलु आहे, सिविल अस्पताल कराची, सभ खां वधीक लाड़काणे मेडिकल कॉलेज जना चांडका जूं जेके आहिनि उहे एम्बुलेंसूं जेके आहिनि ख़राबु आहिनि। लम्स हैदराबाद जूं ख़राबु आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जूं सिंध गवर्नमेंट अस्पताल, इब्राहिम हैदरी, सईदाबाद, नाज़माबाद, मुख़्तलिफ़ अहिड़ियूं अस्पतालूं आहिनि जिते त इहे एम्बुलेंसूं जेके आहिनि उहे ख़राबु आहिनि। इहा रिपोर्ट जेका आहे उहा वॾे वज़ीर खे पेश कई वई आहे। ओवरऑल ॾिठो वञे त 172 अरब रुपयनि जी बजट आहे। 12 वर्टिकल प्रोग्राम आहिनि मुख़्तलिफ़ मख़सूस बीमारियुनि ते। उन्हनि में जेके आहिनि समय मुलाज़िम बि जेके आहिनि उहे भर्ती थियल आहिनि पर उन्हनि जी जॾहिं कारकर्दगी जो जाइज़ो वठूं था त उहा का ॿी नज़र अचे थी। उन्हनि जी का बि जेका आहे उहा कारकर्दगी नथी हुजे। TB हुजे, डेंगी हुजे, मलेरिया हुजे, एड्स, HIV, त हर साल जेको आहे उन्हनि केसनि में वाध थिए थी। इहे इदारा जेके आहिनि या इहे जेके एड्स कंट्रोल प्रोग्राम हुजे या समूरा जेके वर्टिकल प्रोग्राम हुजनि इहे नाकाम विया आहिनि। उन्हनि जी बहितर रिथाबंदी न हुजण जे करे इहे अक्सर जेके आहिनि इन्हनि जूं नाकामियूं साम्हूं अचनि थियूं। जीअं फरीदाबाद वाक़े में वॾे वज़ीर फौरी तौर ते एक्शन कयो, DHO खे बि जेको आहे उन मुअतल कयो। डॉक्टरनि जी गिफ़लत उन्हनि साम्हूं आई, उहे वक़्तु सर न पहुता। ऑफिसर डिप्टी कमिश्नर जेके आहिनि दादू जेको आहे उनखे बि जेको आहे हटायो वियो। ॿियो जेको आहे डिप्टी कमिश्नर मुक़ररु कयो। त सिहत खाते जी ओवरऑल जेका आहे उहा कारकर्दगी बहितर न आहे। माण्हू घणा परेशान आहिनि। बिल्कुलु सगीर, अफ़सोसनाक आहे सूरत हाल ऐं वाक़ई बि हिन ते ज़रूरु गौर वीचार ऐं सीरियस वठण जी ज़रूरत आहे। फ़क़ति ईअं कागज़ी कार्रवाई करे छॾिजे त नोटिस वरितो आहे इहो काफ़ी न आहे। डॉक्टर मोहम्मद अली, तव्हां डॉक्टर्स जा अॻुवान बि आहियो, तव्हां डॉक्टर्स बि आहियो, वेझे खां शयुनि खे ॾिसो बि था, हेॾा वॾा सान्या थियनि था, उनखां पोइ हिकु रिपोर्ट साम्हूं अचे थी ऐं उहो इदारो खातो साम्हूं अचे थो ऐं वॾे वज़ीर खे ॿुधाए थो। छो भला, छाजे करे, कहिड़ा सबब आहिनि जो असांजा खाता निंड पिया आहिनि? फ़क़ति एम्बुलेंस जी सर्विस आहे, उहो बि असां आवाम खे नथा ॾेई सघूं। असंभा जीअं त तव्हांजे इन ई प्रोग्रामनि में असां अॻु में बि गुज़ारिश कंदा आहियूं, वॾे वज़ीर खे त रिपोर्ट हाणे मिली आहे पर असां इहे रेडियो कांबाड़ तव्हांजे प्रोग्रामनि में हिन खां अॻु में बि इन ते डिस्कस थियो हो त जेको आहे सिरुनि ते बीठल एम्बुलेंसूं आहिनि, ॿियूं गाॾियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं मसइलो इहो आहे त हाणे जेको वॾे वज़ीर साहिब त जॾहिं वाक़ियो थियो, जॾहिं माण्हू मरी विया उन खां पोइ नोटिस वरितो, पर मां नथो सम्झां त वॾे वज़ीर साहिब खे ज़रूरत इहा हूंदी जो उहो जेको आहे सिहत खाते में मदाख़लत करे सघे। छो त उते जेको माना वज़ीर वेठो आहे उहो माना प्राइम मिनिस्टर खां वधीक पावरफुल वज़ीर आहे ऐं इहो इस्तीफ़ा उन खे ॾियणु घुरिजे हा, उन खे जेको आहे टर्मिनेट करणु घुरिजे हा, उन खे हटाइणु घुरिजे हा। DHO खे तव्हां हटायो, DHO खां तव्हां रिपोर्ट वरिती त बाबा जेको आहे तो वटि एम्बुलेंस जेको उनजा रीज़न्स कहिड़ा हुआ बग़ैर तव्हां जेको आहे ॻाल्हि पुछी उहा उन्हनि खे मिले ई कोन थी साईं। माना असांजा इहे पंहिंजा सभु कुलीग्स आहिनि जेके हाणे जेके एम्बुलेंसूं ख़राबु आहिनि, जॾहिं करे ओपन इंक्वायरी कयो तव्हां मीडिया ते वेही त उन्हनि जा ड्राइवर बि जेको आहे माना पगारूं खणंदा हूंदा, कमु कंदा हूंदा, उन्हनि जो मोबिल बि मटिबो हूंदो, उन्हनि जो पेट्रोल डीज़ल बि जेको आहे हलंदो हूंदो, पर उहे फंक्शनल जेको आहे न आहिनि। ऐं जेके वरी फंक्शनल आहिनि उन्हनि जी बि हालति इहा आहे त उहे जेको आहे अधु वाट ते जेको आहे रोड ते बीठियूं हूंदियूं त उन्हनि जा के ड्राइवर जेको आहे माना MPA MNA जे घरनि में मुलाज़िम हूंदा। मसइलो इहो आहे त सिहत खातो आहे ई कोन, बल्कि मां थो चवां त सिंध में को खातो ई कोन्हे साईं। ऐं अर्ज़ु इहो आहे त DC ऐं इहे जेके तव्हांजा जेके तव्हां अस्पतालुनि जा MS या DHO तव्हां रखो था, उहे मां थो चवां त हिकिड़ा ज़ाती मुलाज़िम आहिनि। हर का, मां अॻु में बि तव्हांखे रिक्वेस्ट कई त हिकिड़ी स्टेट ठहियल आहे, तालके लेवल ताईं स्टेट ठहियल आहे ऐं तव्हां हिन सिस्टम खे तव्हां छा ठाहींदव। मां थो चवां दवा खां वठी जो चोरी आहे, हिकिड़ी टेबलेट खां वठी उहा डीज़ल पेट्रोल ताईं उहा जेको आहे चोरी आहे, अहिड़ा वाक़िया थींदा ऐं इहो नोटिस वठंदो 2 ॾींहं जेको आहे मीडिया ते इहा ॻाल्हि हलंदी, उन खां पोइ वरी अहिड़ा जेको आहे माण्हुनि जा जेको आहे पुट जेको आहे कंहिं सड़ी वेंदा, किथे के मरी वेंदा, वरी जेको आहे इहो हिते सिस्टम नाहे ठहणो। असां त सख़्तु मायूस थी आहियूं। असां त चऊं था त हिननि सॼी सिहत खाते खे हूअं त खपाए छॾियो आहे, सॼो खपाए छॾियो अथनि। माना जेको आहे तव्हां ॾिसो NGOs जे हवाले करे छॾियो अथनि। माना पंहिंजो पाण खे उहो एक्सेप्ट कंदा त हीअ शइ असां खां हलाइण ज़ोर आहे। हिकिड़ो आम
जेको आहे सो MBA ॿियो जेको आहे सो माना को NGO जो को माना CEO करे उन खे 4-4 अरब रुपया ॾेई करे वरी उन खां कमीशन 3 अरब वापसि वठी उहे बि जेको आहे सो माना इहो सिस्टम हले थो पियो। बाक़ी हाणे तव्हांजे इहा शइ आॾो आहे, हिन ते मिनिस्टर हेल्थ खे रिज़ाइन करणु घुरिजे, सेक्रेटरी हेल्थ खे रिज़ाइन करणु घुरिजे। हिननि जो इहो फॉल्ट आहे। DHO छा कंदो? DHO खां तव्हां पुछो त सही त तव्हांखे ॿुधाईंदो साईं मां 40 लीटर लिखी चुको आहियां त मूंखे हीअ बि शइ कान्हे, हीअ बि शइ कान्हे, जवाब कोन था ॾियनि साईं। असांजा दोस्त आहिनि DHO उहे था चवनि असां लिखी लिखी बीठा आहियूं त साईं हिते जेके डॉक्टर कमु था कनि उन्हनि इस्पतालुनि में उन्हनि मां अधु खां वधीक जेको आहे सो उन्हनि जा MPA MNS वॾेरा। MS जी कहिड़ी मजाल आहे साईं? MS वीचारो छा कंदो जेको आहे MNA MPS जेको मिसाल तौरु कंहिं वॾेरे जे हथ चढ़ी हुते जेको आहे खणी उनखे जेको आहे माराए छॾे, जेको आहे पुलिस जे हथों बदिराए छॾे। रोज़ असांजा डॉक्टर जेको आहे पुलिस जे हथों था चंबा वेठा खाइनि इन्हनि वॾेरनि जे हिन ते। सो ही हाणे सिंध हिकिड़ो सूबो न आहे रहियो। सिंध जेको आहे सो माना हिन वक़्तु तमामु नंढनि नंढनि रियासतुनि में आहे। उन्हनि जे वॾेरनि खां हिसाब किताब वठो। असांजी गुज़ारिश आहे CM साहिब, CM साहिब छा नोटिस वठंदो? अदरा पेचो के CM साहिब छा कंदो? खामखा जो इहो जेको आहे इहो ड्रामेबाज़ी जेको आहे बंदि कई वञे। बाक़ी करप्शन जी दास्तान तव्हां पुछंदो त तव्हांजो प्रोग्राम ख़तमु थींदो, वधीक ॿियनि ग्रुपनि लाइ। बिल्कुलु डॉक्टर साहब, बिल्कुलु तव्हां सही था चओ। डॉक्टर मोहम्मद उस्मान, डॉक्टर मोहम्मद अली जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधो था, कहिड़ी तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे, हैरान कंदड़ छिरकाईंदड़ सॼी सूरत हाल आहे सॼी दुनिया में। डॉक्टर उस्मान जेको हेल्थ जो निज़ाम आहे हिकु त हमदर्द निज़ाम, ॿियो जदीद निज़ाम, असां वटि बि साल गुज़री चुका आहिनि, बजट बि आहे, छाजे करे कहिड़ा सबब आहिनि, कंहिंखे ज़िम्मेवार था सम्झो जो हेल्थ निज़ाम अञा ताईं असां माण्हुनि सां न ॻंढे सघिया आहियूं, माण्हुनि खे को माण्हू उन मां फैज़ियाब न पिया थियनि? सबब छा आहिनि डॉक्टर साहब? महिरबानी असलम साहब, सभ खां पहिरियों त तव्हांजी चटीहनि जी महिरबानी अहिड़े अहम मौज़ू ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ॾिनो तव्हां। सभ खां पहिरियों त मां फरीदाबाद वाक़े मेड़ वाक़े जे शहीदनि जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयां थो, सॼे सिंध जे डॉक्टर जी तरफ़ खां, PME जी तरफ़ खां, सॼे सिंध जे तरफ़ खां। हक़ीक़तन अदा सगीर साहब ऐं अदा मोहम्मद अली जेका बि पोज़ीशन जी अदा आवाज़ अचे पियो? जी डॉक्टर साहब अचे थो आवाज़। सॼी पोज़ीशन रखी यकीनन इहा इन खां वधीक ॾुखाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि जेके एम्बुलेंसिस जो जेको ज़िक्र असां हाणे कयूं पिया था। इहे एम्बुलेंसिस जेके हाणे हिकिड़े जेकॾहिं हिकु माण्हूअ ते 1,19,000 माण्हुनि ते हिकिड़ी एम्बुलेंस हुजे, उहे एम्बुलेंसियूं जेके असां वटि हलनि थियूं न असलम साहिब, उहे नाले में आहिनि, बाक़ी हिकिड़ियूं नंढड़ियूं गाॾियूं दॿा आहिनि, उहे बि जेके जीअं अदा मोहम्मद अली चयो त हले थी रस्ते में ख़राबी, उन्हनि में को टेक्निकली इक्विपमेंट्स आहिनि ई कोन, टेक्निकली माण्हू उन्हनि सां गॾु वेंदो न आहे। हिकिड़ी सिर्फ़ु गाॾी बत्ती ॿरंदी आहे जंहिंमें माण्हू इहो सम्झंदो आहे एम्बुलेंस वञे थी। उहो सखर खां कराची ताईं जेकॾहिं पेशेंट शिफ्ट थींदो उनखे रस्ते में को बि प्रॉब्लम ॾींदो त उनखे फर्स्ट एड मिलंदी ई कोन। उन्हनि झाकनि में वीचारे खे जेको रहियल कयल साह हूंदो उहो बि निकिरी वेंदो। एम्बुलेंस नाले जो ई का बि शइ असांजे सॼे सिंध में आहे ई कोन। इहा ॻाल्हि तव्हां सम्झी वञो। जेके हे आहिनि इहे ख़ाली दॿा ऐं ख़ाली भॻल टुटल गाॾियूं आहिनि, नंढड़ियूं टैक्सियूं आहिनि, जीअं तव्हां एफएक्स कार ॾिठी उन वारी सूरत हाल आहे। बाक़ी एम्बुलेंस जेके चए इक्विप्ड एम्बुलेंस त आहे ई कोन सॼे सिंध में। सही सम्झो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि? ठीकु आहे। ॿियो ज़ाहिर आहे वॾे वज़ीर साहिब नोटिस वरितो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। असांजे प्राइम मिनिस्टर साहिब नोटिस वरितो, उन्हनि जे घर वारनि खे मुआवज़े जे नाले सां कुझु पैसा ॾिना। इन्हनि मुआवज़े खे सपोर्ट बनी करे संभाल करणु खपे। इहे उन्हनि ग़रीबनि खे कुझु सपोर्ट थींदी। इंसानी जान जी त का मुआवज़ो आहे ई कोन। एॾियूं वॾियूं कीमती जानियूं आहिनि जिन जूं वञनि थियूं, उन्हनि ख़बर आहे त असां मुआवज़े जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदे शर्म महसूस था कयूं। इंसानी जान जो मुआवज़ो को बि कोन्हे। उन्हनि जे मालिकनि खे इहा सपोर्ट बनी आहे जेका उनखे मिले थी। बाक़ी जीअं एम्बुलेंसियूं अॼु रिपोर्ट आई आहे या अॻ में रिपोर्ट थींदो आयो आहे, सॼे शहरनि में जेकॾहिं डिविज़नल हेडक्वार्टर में टीचिंग हॉस्पिटल्स में 2 एम्बुलेंसियूं आहिनि, 2 सरनि ते बीठियूं आहिनि, त इहो को एम्बुलेंसिस जो तइदादु कोन्हे को। कंहिंखे न हुजण जे अटे में लूणु जेको हूंदो आहे न उहो बि ज़ाइको ॾींदो आहे, पर इहो तइदादु असांजे माण्हूअ खे सहूलियत ॾियण वारो आहे ई कोन। असांजे हेल्थ बिल्कुलु ईअं असांजो सिहत खातो पाण वधीक बीमार आहे बनिस्बत माण्हुनि लाइ। बिल्कुलु डॉक्टर साहब, बिल्कुलु डॉक्टर साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। हनीफ़ सुहाग, चांडका जो बि ज़िक्र अचे पियो, लाड़काणे जी हॉस्पिटल जो बि ज़िक्र अचे पियो, फुटेजिस बि असां ॾिसूं पिया, केॾो वॾो तादादु आहे एम्बुलेंस जो जेके ख़राबु पियल आहिनि ऐं आवाम खे को बि उन मां फ़ाइदो न पियो मिले।
महिरबानी असलम हैदर साहब। ॻाल्हि इहा आहे त लाड़काणो हिकिड़ो वॾो अहमियत वारो ज़िलो आहे ऐं पीपल्स पार्टी जो हब आहे ऐं पीपल्स पार्टी ॾाढो सम्झंदी आहे पंहिंजो। हितां जेको MNA आहे उहो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे ऐं उनखां अलावा पीपल्स पार्टी जा जेके ख़ासि माण्हू आहिनि उहे हिते हुजनि था ऐं ईअं खणी चइजे थो लाड़काणो सॼी सिंध खे हलाए थो। गुज़िरियल 13-14 सालनि खां पीपल्स पार्टी सिंध में हुकूमत करे पई, पर लाड़काणे जी चांडका इस्पताल जेको आहे हिन वक़्त ताईं मसइलनि जो जेको आहे उहो भर चढ़ियल आहे। हिन वक़्त ताईं इस्पताल में जेके मसइला आहिनि बुनियादी उहे हल न थी सघिया आहिनि। हाणे एम्बुलेंस खे ई रुगो ख़ाली असां रुगो वठूं था, जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एम्बुलेंस ख़राबु हुजण जो असां रिपोर्ट्स कंदा रहिया आहियूं। हिन वक़्त बि जेको आहे 20 खां वधीक एम्बुलेंस जेके आहिनि उहे ख़राबु पियल आहिनि। कंहिंजा टायर कोन्हनि, कंहिंजो जेको आहे गैस सिलेंडर कोन्हे, कंहिंजो जेको आहे मशीनरी ख़राबु आहे, कंहिंजो कहिड़ो प्रॉब्लम आहे, उहे सभु सिरुनि ते बीठल आहिनि। इंतिज़ामी जेको अंग खराए उहो 17-18 ॿुधाए थो वञे। सिर्फ़ु ॿ हिकिड़ियूं जेके लोकल जेके हिन ते एम्बुलेंस हलनि थियूं, हिकिड़ी एम्बुलेंस शेख मोमिन खे ॾिनी वई आहे, बाक़ी हिकिड़ी जेका ॿी एम्बुलेंस आहे उहो सभिनी शोबनि खे जेको आहे उहो कवर करे थी, जंहिंमें एमरजेंसी वार्ड बि शामिल आहे। हाणे उहो एमरजेंसी वार्ड में उते जेको आहे कवर करे, चिल्ड्रेन में वञे, मेडिकल 2 आहे, ॿिया मुख़्तलिफ़ शोबा आहिनि के किथां किथां जेको आहे मरीज़नि खे खणी जेको आहे पहुचाए। या जॾहिं हिते फोतकी थिए थी, मुख़्तलिफ़ वक़्तनि तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि खे उनजो इलाजु करण लाइ एम्बुलेंस नथी मिले ऐं माण्हू मजबूर थी जेको आहे ख़ानगी एम्बुलेंस कराए थो या रक्शे में खणाए थो वञे, या तव्हांजी ॻाल्हि मुताबिक़ त गॾा गाॾी ते खणाए थो वञे, या बि कंहिं चिंची रक्षा ते खणाए थो वञे मुख़्तलिफ़ सवारी करे, या जेकॾहिं ख़ानगी ते खणाए थो वञे त उहे पैसा वधीक वठनि था। त ओवरऑल जेको आहे लाड़काणे में कुल इहे ॿ जेके लोकल लेवल ते हलनि थियूं, ॿ जेके गाॾियूं आहिनि जेके डोम टाइप आहिनि, जिन में बि मुकमिल जेको आहे सामान आहे, अस्पताल इंतज़ाम मुताबिक़ त हिकिड़ी में मुकमिल सामान आहे जंहिंमें गैस सिलेंडर उहे बि तॾहिं ॾिनियूं वेंदियूं आहिनि जॾहिं का सिफारिश हूंदी त उहा उनखे मिलंदी, कराची ताईं छॾे ईंदी, वरी मोटी ईंदी। यानी ओवरऑल जेकॾहिं हिते को वॾो वाक़ियो थिए थो त एम्बुलेंस माना ईअं सम्झो त न हुअण बराबरि आहिनि ऐं हिते घटि में घटि न हुजनि त घटि में घटि 15 खां वधीक एम्बुलेंस हुजणु घुरिजनि, छो त लाड़काणो तमामु वॾो ज़िलो आहे ऐं हिते जेको बलूचिस्तान वारी एरिया आहे उतां जा मरीज़ बि हिन इस्पताल में ईंदा आहिनि ऐं रोज़ानो जो बुनियाद ते हिते फोतूं बि थियनि थियूं, केतिरा ई ज़ख़्मी बि अचनि था। हितां खां ॿियनि इस्पताल लाइ मुंतक़िल करिणो आहे या ॿियनि तालुकनि खां हिते इस्पताल जेको आहे मेन मुख्तु इस्पताल में उन मरीज़नि खे मुंतक़िल कजे थो त उहे जेके ॾुखियाई पेश अचनि थियूं। मरीज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनजा वारस जेके दाऊं कंदा रहिया आहिनि, एहतियात कंदा रहिया आहिनि। इवन जेका चांडका इस्पताल जेका इंतज़ाम आहे इहा ख़बर पई आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुन लिखियो बि आहे, पर गुज़िरियल ॿुधाए थो वञे 20-22 सालनि खां वठी इस्पताल में नई का एम्बुलेंस ख़रीद ई न कई वई आहे। इन विच में सिर्फ़ु 2 एम्बुलेंस, हिकिड़ी जेका आहे चाइना वारनि को ॾिनी हुई ऐं हिकिड़ी का NGO ॾिनी हुई, मैडम बल्कीस, डॉक्टर बल्कीस आहे उन नाले सां, त 2 एम्बुलेंस मिलियूं आहिनि। यानी सरकारी सतह ते हिन वक़्तु इहे अंग साम्हूं आया आहिनि, को ख़रीद करे ॾिनियूं वयूं या को ठहिराए ॾिनियूं वयूं आहिनि। हालांकि उनजे लाइ बजट रखी वेंदी हूंदी, हर साल बजट हूंदी, एम्बुलेंस जी मरम्मत लाइ बजट हूंदी, एम्बुलेंस जी ख़रीदारी लाइ बजट हूंदी, बाबा उहा बजट वञे किथे थी? इहे सभु जेके दाऊं आहिनि, इहे सभु शिकायतूं आहिनि। डॉक्टर मोहम्मद अली तलई बि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं हुयूं त बाबा हीअ हिते कुझु थियणो कोन्हे, हीअ वक़्ती तौर जेको आहे हींअर मेहरारो अफ़सोसनाक वाक़ियो पेश थियो। वक़्ती तौर ते जेको आहे एम्बुलेंस इहो नोटिस वरितो वियो, मीडिया में कुझु ॾींहंनि खां पोइ वरी इशू ई ख़तमु थींदो, साॻी वरी सूरत हाल हूंदी, वरी को एॾो वॾो वाक़ियो थींदो, वरी इहे दाऊं हूंदियूं। त ओवरऑल हिन जो नोटिस जेको आहे बराबरि तरीक़े सां वठणु घुरिजे। डॉक्टर अज़हर पेचू साहिब जेकॾहिं हुनजी सिहत खाते जी वज़ीर आहे त घटि में घटि उनखे इंसानियत ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे, इंसानियत जो ख़्यालु करणु घुरिजे त ही माण्हू जेके आहिनि उहे परेशान थियनि था, माण्हू मरी वञनि था, उनजो इलाजु करण लाइ मसइला आहिनि, ज़ख़्मियुनि खे ॿिए हंधि मुंतक़िल करणु वॾो मसइलो आहे। जॾहिं बजटूं बि आहिनि त पोइ छो इहा हालत? बिल्कुलु हनीफ़, तव्हां सही था चओ। डॉक्टर अज़रा पेचू साहिबा खे नोटिस वठणु घुरिजे। डॉक्टर साहिबा जो कुझु वक़्तु अॻु में तव्हां बयानु बि ॿुधो हूंदो, संदसि चवणो त लाशनि लाइ एम्बुलेंस न आहे। डॉक्टर साहिबा, लाशनि लाइ एम्बुलेंस न आहे, पर ज़ख़्मी जेके थियनि था भला उन्हनि खे ई पे इस्पताल ताईं पहुचाइजे। फरीदाबाद वाक़े में जेके ज़ख़्मी थिया हुआ, लाश त सड़ी विया, जेके ज़ख़्मी थिया उन्हनि लाइ बि एम्बुलेंस न आई। इमाम अली, हैदराबाद में, हैदराबाद तमामु वॾो शहरु आहे, हैदराबाद जे आसपास मुख़्तलिफ़ शहर आहिनि, एम्बुलेंस जी छा सूरत आहे? हैदराबाद हॉस्पिटल जी, भरपासे जे इस्पतालुनि जी एम्बुलेंस उते केतिरियूं आहिनि, उन्हनि जी कंडीशन कहिड़ी आहे? वॾी महिरबानी असलम साहब। हैदराबाद हिकिड़ो रीजनली वॾो जेको हैदराबाद में तव्हांखे ॿुधायां त हिकु त सिविल इस्पताल हैदराबाद, ॿिए तरफ़ DHO हैदराबाद, इन्हनि में इन्हनि इंतिज़ामी मामलनि तां तकरार त हूअं हले पियो, पर हिन जेको फरीदाबाद वारो वाक़ियो आहे जंहिं ते हिननि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उन में बि वरी जेको आहे सो हिननि में पाण में इख़्तिलाफ़ साम्हूं नज़र आया आहिनि। त
त ॻाल्हि इहा आहे त एम्बुलेंस जेका सर्विस आहे हैदराबाद में वॾे तइदाद में जेका एदी सर्विस आहे, ॿिए तरफ़ जेका हैदराबाद जी समाजी तंज़ीमूं आहिनि या उनखां अलावा जेके फलाही तंज़ीमूं, उनखां अलावा जेके ॿिया सरकारी इदारनि तरफ़ां जेके फंडेड थियल जेके ॿियूं जेके एम्बुलेंसूं आहिनि, उन्हनि जो टोटल जेको तइदाद आहे उहो हिकु त विरासत में विरायल आहे DHO वटि, ॿियो तरफ़ विरायल आहे सिविल अस्पताल हैदराबाद इंतिज़ामिया वटि। त बज़ाहिर तौर ते नज़र विझूं सिविल अस्पताल हैदराबाद ते त एमरजेंसी जेको वार्ड आहे उन ॿाहिरां हिकिड़ा एजेंट मुक़ररु थियल आहिनि जेके सरकारी जेके एम्बुलेंसूं आहिनि, तोड़े जेके फलाही एम्बुलेंसूं आहिनि, उन ते हिकिड़ो कमीशन एजेंट मुक़ररु थियल आहे। को बि हादसे जो ज़ख़्मी जेको मैसेज अचे थो या उनखे जेको आहे रिफर करण लाइ घर उमाणियो वञे थो, त उनखां जेको आहे उन ज़ख़्मीअ खां उनजे वारसनि खां जेका आहे रिश्वत वरिती वञे थी। रिश्वत हिकिड़ी तेल जे बहाने वरिती वञे थी, ॿिए तरफ़ जेको आहे उहो ड्राइवर पंहिंजी जेका ड्राइवरी आहे उन बहाने वठे थो। त हिकु तरफ़ इहो हिकिड़ो निज़ाम जेको आहे रिश्वत वारो उहो बज़ाहिर तौर ते सरियाम हले पियो। इन ते जेको आहे सिंध हुकूमत खे बार बार जेके हितां जूं अख़्तियारियूं आहिनि DC बि लिखियो आहे, उनखां अलावा जेके लाॻापियल जेको DG अॻूणो हुयो उन बि लिखियो आहे, पर इन ते हिन वक़्त ते जेको ज़ाब्तो आहे उहो न अची सघियो आहे। तव्हांखे ॿुधायां त अॻी ईद ते जेको आहे हैदराबाद में जेको ट्रांसफार्मर वारो वाक़ियो पेश आयो जंहिंमें 12 खां वधीक जेके माण्हू सड़ी विया, उन ते जेको आहे न सिहत खाते जी जेका कारकर्दगी उहा ज़ीरो नज़र आई, जंहिं ते उहे माण्हू जेके आहे 11 जेको आहे ईद जे ॿिए ॾींहं ते जेके फ़ौत थी विया, उहे जेके इलाइक़े वासी आहिनि पंहिंजे रशकनि ज़रिए खणाए पहुता, पर हिते जेको निज़ाम आहे उन्हनि खे लाशनि खे घर वापसि खणाइण वारो जेको निज़ाम आहे उन ते बि जेको आहे रिश्वत वरिती वञे पई। जॾहिं त DHO वटि हैदराबाद लाला जाफ़र आहे, उन वटि जेको आहे लतीफ़ाबाद इस्पताल तालका ऐं तालका कासमाबाद इस्पताल ऐं तालका बाराड़ी इस्पताल, उन वटि जेको निज़ाम आहे उहो तमामु घटि मौजूदु आहे। अक्सरत जेको घणो बार जेको आहे जेको एम्बुलेंसिस जो उहो सिविल इस्पताल हैदराबाद ते पए थो, पर हुते जेके आहिनि कमीशन एजेंट तमामु घटि मुक़ररु आहिनि। पर हिते सिविल इस्पताल हैदराबाद में हिकिड़ो जेको दफ़्तरु ठहियलु आहे इन क़िस्म जो त भई तव्हां वञो था पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं त हिते असां वटि रजिस्ट्री करायो, रजिस्ट्रीअ खां पोइ जेको आहे सो हिते जो वेझो जेको हूंदो हैदराबाद शहर जो अंदरि या आस पास जामशोरो टंडोअला या ॿियनि इलाइक़नि जा जेके माण्हू अचनि था, जेके वापसि पंहिंजा मरीज़ खणी वञनि था या लाश खणी वञनि था, त उहे गरी रिश्वत ॾेई उन्हनि एजेंटनि खे या उन ड्राइवर्स खे हिकिड़ो माफ़िया सिस्टम आहे, इनखे जेको आहे सो वधीक रिपोर्ट करण जी ज़रूरत आहे। पर हिते असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इनखे रिपोर्ट बि कयो आहे, पर इन ते हिन वक़्त ताईं मुंहिंजो न आयो आहे। अॼु इन हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी जेको आहे MS सां। MS चए त निज़ाम तव्हांखे ख़बर आहे ऐं असां इन में छा था करे सघूं, इहे आला अख़्तियारियूं जेके आहिनि इन निज़ाम में मुलविस आहिनि। असांजे हथ में का शइ कोन्हे, असां पाण जेको आहे हिकु तव्हांखे ख़बर आहे त आरज़ी जेका आहे कुर्सी आहे उन ते मौजूदु आहियूं। जेको निज़ाम हलंदड़ आहे उहो सिस्टम आहे, उन सिस्टम ते ई सॼो निज़ाम हले पियो। असांजे हथ में अहिड़ी का बि तब्दीली असां जेको आहे सिहत खाते अंदरि नथा करे सघूं त इन निज़ाम खे जेको आहे या जेका एजेंट जेका माफ़िया आहे या हीउ जेको दफ़्तरु आहे इन जो एजेंटगिरीअ जो या जेको हीउ अहम जेको मामिलो आहे इन खे असां कुझु बि नथा करे सघूं। हीउ मामिलो मथे मिनिस्ट्री लेवल ताईं जेको आहे पहुतल आहे, पर इन ते जेके इंचार्ज अचनि था सुबुह जा या शाम जा, उहे बि जेको आहे सो पंहिंजी पोस्टिंगूं जेके कराए अचनि था उहे बि हिकिड़ी गरी रिश्वत ते कराए अचनि था। हीउ वॾो हिकिड़ो माना अफ़सोसनाक अमल आहे। हिकु त ईद जे ॿिए ॾींहं ते हिकिड़ो हैदराबाद में वाक़ियो ट्रांसफार्मर वाक़ियो पेश आयो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अक्सर तौर ते जेके हैदराबाद शहर अंदरि जेके वाक़िया थियनि था, घणे तौर ते जेको आहे बाहि जा वाक़िया अचनि था या उनखां अलावा जेके हीउ जेको बिजलीअ जो निज़ाम आहे, जेके बाहि लॻण सबबि अक्सर तौर ते जेके घरनि में बाहि लॻी वेंदी आहे या जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके शहर अंदरि जेका हीट स्ट्रोक घणी थिए थी, तंहिं करे इहो बाहि वारो जेको सिस्टम आहे उहो घणो थिए थो। पर एम्बुलेंस जेका सर्विस शहर अंदरि हैदराबाद जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में घटि कमु थी करे, पर हीअ जेका ॿाहिरीं सर्विस आहे ॿाहिराड़ी खां जेको माण्हू अचे थो उन्हनि खे ई फुरण लाइ जेको निज़ाम आहे उन ते निशानदगी करण जी ज़रूरत आहे। मौज़ू आहे सही, बिल्कुलु इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल कई ऐं इस्पताल इंतिज़ामिया हैदराबाद जो बि तव्हां असांखे रिप्लाए ॿुधायो। केॾो अफ़सोसनाक आहे त जेको जीअं निज़ाम हले थो ईअं ई हलंदो। अंस सखर जी छा सूरत हाल आहे? सखर में केतिरियूं एम्बुलेंस आहिनि? सॼी सिंध मां जीअं शिकायतूं ईंदियूं आहिनि, जीअं इमाम अली बि ॻाल्हि कई, एजेंट माफ़िया बि आहे,
सरकारी अस्पताल में अगर एम्बुलेंस बीठी बि आहे त खोड़ हंधनि तां शिकायतूं अचनि थियूं त अस्पताल इंतज़ामिया उन्हनि खे चवंदी आहे त तव्हां इहा एम्बुलेंसूं खुटल आहिनि, तव्हां ही नंबर वठो, हिन सां राब्तो कयो त तव्हांजो जल्दी एम्बुलेंस मिली वेंदी, जंहिंखे उन्हनि सां कमीशन प्राइवेट सां जेके ख़ानगी तौर ते हलाइनि सां उहे बि ते हूंदी आहे। सखर जी छा सूरत हाल आहे, केतिरियूं एम्बुलेंस ख़राबु आहिनि ऐं एम्बुलेंस सर्विस कहिड़े तरीक़े सां हलाई थी वञे? असलम हैदर, महिरबानी अव्हांजी। बिल्कुलु जीअं सॼे सिंध में सरकारी सिहत खाते जी ऐं एम्बुलेंस जी हालत आहे, तीअं ई जेका आहे सो सखर जी आहे। सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे। हिन वक़्तु सखर जे सिविल अस्पताल में टोटल 10 एम्बुलेंसूं आहिनि, जंहिंमें 4 ख़राबु आहिनि ऐं 6 फंक्शनल आहिनि, जॾहिं त ज़िले में अलॻि जेके आहिनि सो पनवाकिल, सालियापट, रोड़ी, बागड़जी या ॿियनि हंधनि ते जेके आहिनि सो 11 टोटल जेके आहिनि सो एम्बुलेंसूं आहिनि। लेकिन मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त सखर में जेके सिविल अस्पताल में एम्बुलेंसूं आहिनि उहे बि अक्सर जेके आहिनि इस्तेमालु थींदे न ॾिठियूं वयूं आहिनि। सियासी तौर ते जेकॾहिं सियासी पार्टी जलसनि में या प्रोग्रामनि में को मरीज़ ताईं कराचीअ ताईं बि जेके आहिनि इस्तेमालु थींदियूं आहिनि, लेकिन मरीज़नि खे अक्सर असां ॾिठो आहे त रक्षाउनि में, डाक्सननि में या चिंगी जेके आहिनि सो उन्हनि में जेके आहिनि सो खणी अचे थो वञे। सखर में जेको ज़्यादातर जेको एम्बुलेंस सर्विस इस्तेमालु थिए थी उहा आहे ईदी एम्बुलेंस, जेका फ्री तौर ते जेका आहे सो इस्तेमालु थिए थी ऐं सॼे सखर खे जेका आहे सो शहर खां वठी ज़िले ताईं ईंदी ईदीआरनि जी जेकी सर्विस आहे उहा ई जेका आहे सो कवर करे पई। हिन वक़्तु एम एस सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन जो चवणु आहे त 6 जेके आहिनि सो फंक्शनल आहिनि, जंहिंमें 3 जेके आहिनि सो मुकमल तौर ते नाकारा बीठल आहिनि ऐं हिकु जेका आहे सो कोर्ट केस में हुअण जे करे प्रॉपर्टी पुलिस प्रॉपर्टी आहे जेका बि हुननि वटि मौजूदु न आहे। लाज़मी तौर ते आहे एम्बुलेंसुनि जो जेको आहे सो तेल जो थिए थो, उन्हनि जी मरम्मत जो थिए थो ऐं जेका आहे सो ख़र्चा जेके आहिनि सो उहा बजट बि आहे, पर जेकॾहिं बजट उहा सही इस्तेमालु थिए ऐं उनजी मेंटेनेंस थिए, उनजी परगोर लधी वञे त मुंहिंजे ख़्याल में सखर सिविल अस्पताल में 10 एम्बुलेंसूं बि तमामु घणियूं आहिनि जेकॾहिं उहे फंक्शनल हुजनि। उनजी भेट में जेके प्राइवेट्स या ट्रस्ट जूं हलनि थियूं उहे बिल्कुलु बर वक़्तु हलनि थियूं, आन काल हलनि थियूं। एडी वारनि खे अव्हां जंहिं वक़्तु बि काल कंदव को वाक़ियो थींदो आहे, हादसो थींदो आहे या को ॿियो वॾो एक्सीडेंट वग़ैरह थींदो आहे त फौरी तौर ते उहे पहुची वञनि। उनजी भेट में जेका आहे सो अंश गांगरो ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। डॉक्टर यहया तुनियो JPMC जा पाण ऑफिसर्स आहिनि। JPMC में बि साम्हूं रिपोर्ट में ॾेखारियो वियो आहे त उते एम्बुलेंस जी खोट आहे ऐं उते नाकारा बीठल आहिनि। डॉक्टर साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, हेल्थ खाते रिपोर्ट ॾिनी आहे वज़ीर आला खे, JPMC जो बि ज़िक्र ॾिनो आहे त उन में 2 जेके एम्बुलेंस आहिनि उहे नाकारा बीठल आहिनि। तव्हांजो इन हवाले सां छा चवणु? मुझे ख्याल में असलम मिसकम्युनिकेशन थी आहे कंहिं लेवल ते। अच्छा। JPMC वटि टोटल 18 एम्बुलेंस आहिनि। अच्छा। जंहिंमां 14 फंक्शनल आहिनि ऐं 4 कंडमनेशन में वियल आहिनि। जीअं ई कंडमनेशन थी वेंदी त सिंध हुकूमत असांखे 4 नयूं एम्बुलेंस प्रोवाइड कंदी। अच्छा अच्छा। डॉक्टर साहब, वॾे वज़ीर सां डायरेक्टर साहब जी, एग्जीक्यूटिव डायरेक्टर शाहिद रसूल जी मीटिंग बि थी, उन में छा छा तय थियो त छा नयूं एम्बुलेंस तव्हां वठण जो को इरादो आहे? जी जी, हिकु त नयूं एम्बुलेंस JPMC में ईंदियूं। इन खां अलावा रोबोटिक सर्जरी वज़ीर आला प्रॉमिस कयो आहे त उहो JPMC खे प्रोवाइड कंदो ऐं बजट असांजी इनहांस थी आहे। पहिरियों असांजी बजट 4 अरब हुई जेका PM सिंध 8 अरब कई आहे ऐं 100 सीट्स हाउस ऑफिसरनि जूं वधायूं आहिनि। इन खां अलावा जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी खे परमिशन ॾिनी आहे त उहे टीचिंग पोस्टूं फिल करे JPMC जे लाइ त जीअं सर्विसिस बहितर थी सघे। इन खां अलावा जेके JPMC में वेकेंट पोस्ट आहिनि लास्ट 10-20 इयर्स खां उहे बि भरण जो हुकुम जारी कयो आहे। अच्छा अच्छा। डॉक्टर साहब, हेल्थ खातो वॾे वज़ीर खे रिपोर्ट ॾिए थो त तव्हांजूं एम्बुलेंस ख़राबु आहिनि, तव्हां चओ था त असांजूं एम्बुलेंस ठीकु आहिनि। हेल्थ खाते ऐं जिना हॉस्पिटल इंतिज़ामिया जे विच में को कोऑर्डिनेशन आहे छा? कोऑर्डिनेशन आहे ऐं तमामु बहितर कोऑर्डिनेशन आहे शाहिद रसूल साहब जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर थियण खां पोइ, पर किथे न किथे ह्यूमन एरर थी आहे जंहिंजे करे इहो प्रॉब्लम आयो आहे मुंहिंजे ख़्याल में। माना ईअं चई सघिजे थो त तव्हां चओ पिया त माना जिना हॉस्पिटल में एम्बुलेंस बिल्कुलु ठीकु आहिनि ऐं सर्विस हलंदड़ आहे? जी जी बिल्कुलु, JPMC जी तमामु बहितर सर्विस हली रही आहे एम्बुलेंस जी ऐं अहिड़ी का शिकायत बि साम्हूं न आई आहे जंहिंजो माण्हू ज़िक्र करे। ठीकु आहे डॉक्टर यहया तुनियो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। सगीर डॉक्टर साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं चीफ सेक्रेटरी जी अॻुवाणी में इजलास बि थियो हो जंहिंमें रेस्क्यू सर्विस जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी हुई।
छा उन में तय थियो त छा नयूं एम्बुलेंस वठण जो को इरादो आहे, सरकार वटि का प्लानिंग आहे त हीअ जेके एम्बुलेंस सिंध में हेॾी वॾी शिकायत अचे थी इहा ख़तमु थिए, माण्हुनि खे एम्बुलेंस सर्विस मिले? ॾिसो असलम, तव्हां यहिया तुने जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन ॿुधायो त 4 अरब रुपयनि जी बजट हुई, 8 अरब रुपया कई वई, यानी ॿीं ते बजट वधाई वई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾिसो बजट में बि वाधारो थिए थो ऐं वर्टिकल प्रोग्राम बि हुजनि था। सिहत खाते जी हर साल बजट में इज़ाफ़ो थिए थो, पोइ ही बीमारियुनि में वाध थिए छो पई, सुवालु हिकिड़ो इहो आहे। उनखां अलावा तव्हां ॾिठो हूंदो त सिंध में अतई डॉक्टरनि जो बि आज़ार आहे, उनजे लाइ हेल्थ केयर कमीशन जो बि इदारो ठहियलु आहे। पोइ अतई डॉक्टर अॼु बि मौजूदु आहिनि, हेल्थ केयर कमीशन छा करे थो। ऐं उनखां अलावा तव्हां ॾिसो त इन्फेक्शन डिज़ीज़ 10 अरब रुपयनि जी बजट, 10 रुपयनि जी लागत सां हिन खे 5 इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पतालूं ठाहिणियूं हुयूं। 2020 में इहो ऐलान थियो हुयो, उहे अॼु ताईं न ठही सघियूं, उहा कंहिंजी नाअहली चइजे। तो सॼी सिंध में सिहत खाते जी कारकर्दगी जेका आहे उहा तमामु ख़राबु आहे। जेका मां ॻाल्हि कई चीफ सेक्रेटरी वारी, त 2 ॾींहं अॻु जेको आहे उहो रेस्क्यू सर्विस जे हवाले सां इजलास थियो हो चीफ सेक्रेटरी वटि, उते उहो सॼी ब्रीफिंग ॾिनी वई, एम्बुलेंसूं केतिरियूं ख़राबु आहिनि, छा आहे, सॼी उहा एम्बुलेंस जी सूरत हाल ते डिस्कस कयो वियो। ऐं उनखे इहा ब्रीफिंग ॾिनी वई त ठट्टो ऐं कराची में जेके आहिनि उहे 60 एम्बुलेंसूं जेके आहिनि उहे हलंदड़ आहिनि। ऐं उनखां अलावा बाक़ी 230 जेके एम्बुलेंसूं हलंदड़ साल जेको आहे ख़रीद करण जी उन्हनि ॿुधायो, पंहिंजी पधिराई उन्हनि जारी कई त 230 जेके आहिनि उहे एम्बुलेंसूं हलंदड़ साल ख़रीद कयूं वेंदियूं। ऐं हीअ जेका रेस्क्यू सर्विस जेका आहे उहा जेकी आहे ब्रीफिंग ॾिनी थी वञे, 60 एम्बुलेंस ठटे में त ग्राउंड रियलिटीज़ त इन खां बिल्कुलु चेंज आहिनि। त सिंध में एॾियूं वॾियूं शिकायतूं अचनि थियूं त उहो रेस्क्यू सर्विस जी अगरि जे ॻाल्हि थी कजे, 1122 माना इहा सर्विस बि हाणे सोचूं पिया त असां शुरू कयूं, अञा असां वटि प्लान आहे, त केॾी वॾी नाअहली आहे सॻी वॾी तमामु घणी नाअहली आहे। हर हंधि तव्हांखे सिहत खाते जी नाअहली मिलंदी, पर उन्हनि जी बजट में इज़ाफ़ो थी वञे थो। ऐं तव्हांखे मां ॿुधायां, असां हिते ई प्रोग्राम अॻु में करे चुका हुआसीं जॾहिं किरोना जी सूरत हाल हुई ऐं किरोना जॾहिं नओं आयो हुयो, 26 मार्च या अप्रैल में जेको आहे उहो पहिरियों केस थियो हुयो, त उते हिकिड़ी इंक्वायरी थी, 10 करोड़ रुपयनि जी करप्शन साम्हूं आई। CMIT करप्शन उनजी निशानदेही कई, पर अॼु ॿीहर उन प्रोग्राम में वेठा आहियूं, सिहत खाते ते ई ॻाल्हायूं पिया, न उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी आहे ऐं न ई उन रिपोर्ट जेका आहे उहो वॾे वज़ीर खे पेश कई वई आहे, छाकाणि जो इन में DG खां वेंदे सिहत खाते जा आला अमलदार जेके आहिनि उहे इन में मुलविस हुजनि था। करप्शन जीअं तव्हांखे ॿियनि दोस्तनि ॿुधायो मुख़्तलिफ़ ज़िलनि मां, त हिकिड़ो सिस्टम हुजे थो, उहो सिस्टम जेको आहे इहो सॼो इन करप्शन में मुलविस हुजे थो, उहो मथे ताईं वञे थो। उहो सिस्टम जेको आहे जेसि ताईं ही ख़तमु न थींदो तेसि ताईं जेको आहे सिहत जो निज़ाम बहितर न थी सघंदो। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर मोहम्मद अली सगीर जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पई, डॉक्टर यहिया बि ज़िक्र कयो, रिपोर्ट्स सिंध हुकूमत इहा हेल्थ खाते वॾे वज़ीर खे ॾिनी आहे, अहिड़ियूं ॿियूं बि खोड़ सारियूं माज़ीअ में रिपोर्ट्स ईंदियूं रहनि थियूं, उन ते अमल असांखे नज़र घटि अचे थो। अमल छो नथो थिए कि तव्हां इन जा सबब कहिड़ा था सम्झो? करप्शन जेकी थिए थी उन जी केतिरी उन जी ॻठ जोड़ रहे थी? तव्हां इन जे अंदरि आहियो, तव्हां डॉक्टर आहियो, किथे किथे ॾिसो था त कंहिंजी ख़ामी आहे ऐं हेठि खां वठी मथे ताईं? पंहिंजो असलम भाउ जेको आहे सो मथों खां वठी शुरू थी थिए, पहिरियां त अॻे हूंदी हेठि, हाणे मथों खां माने टॉप खां वठी जो शुरू थी थिए त हेठि ताईं। हाणे उन में मसइलो इहो आहे त हाणे उन जी इन्वॉल्वमेंट एतिरी थी वई आहे जो मूंखे सम्झ में नथो अचे त जेकॾहिं का शइ ख़रीद बि थिए थी त उन में फाइनेंस डिपार्टमेंट जो बि माना परसेंटेज रखियल आहे, उन्हनि खे बि पैसा तव्हांखे बिब में ॾियणा आहिनि। उन खां पोइ तव्हांखे हाणे एंटी करप्शन वारा बि शुरू थी विया आहिनि, उहे बि बाज़ाब्ता हर अस्पताल मां मंथली बेसिस ते पैसा वठंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे सो जेका जीअं माके साहब ॻाल्हि कई त एम्बुलेंसिस जेके आहिनि इहे दॿा आहिनि, इन खे तव्हां एम्बुलेंस चई नथा सघो। जेका असल इक्विप्ड एम्बुलेंस आहे जंहिंमें पेशेंट खे खणी वञे, जंहिंमें लाइफ सपोर्ट हुनखे मिले हिकिड़ी जाइ तां ॿी जाइ ते, ऑक्सीजन जो सिलेंडर कोन हूंदो आहे साईं, इन में तव्हां ॿी त छॾियो, इन में स्टेथोस्कोप कोन पई हूंदी आहे, इन में ब्लड प्रेशर जे लाइ कोन, हे आहिनि दॿा। इहो साॻी ॻाल्हि आहे, उनखे गॾियां ॻाल्हि ते खणो, हिन जी थोरो स्पीड माना वधीक हूंदी। ॿियो ॻाल्हि उहा ई आहे, करप्शन जी हालत मां तव्हांखे ॿुधाई त मेडिसिन खां वठी मां तव्हांखे पर्सनल पंहिंजो एक्सपीरियंस थो ॿुधायां त मूंखे किथों हेल्थ डिपार्टमेंट मां ऑफर कयनि त तव्हांखे MSc असां पोस्ट ॾियूं था ऐं तव्हांखे जेको आहे 25 लख रुपया असांखे पर मंथ ॾियणा पवंदा, 5 लख रुपया उन में तव्हांखे मिलंदा। मां हुनखे चयुमि त यार मां इहो त एक्सेप्ट कोन थो करे सघां जेको आहे मां मरीज़नि जी
जेको आहे दवाउनि मां इन्हनि मां चई न साईं दवाउनि मां तव्हां न खाईंदव, तव्हांखे असां सॼो वे ॿुधाईंदासीं, तव्हां जेको आहे बजट हेतिरी ईंदी आहे उहा हलंदी कोन, उहा जेका बजट आहे उहा तव्हां जेको आहे सो माना असांखे ॾींदव, तव्हां जेको आहे सो लोकल परचेज जी बजट हूंदी आहे हेतिरी, उहा सॼी तव्हां असांखे चेक लिखी ॾींदव, ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हां जेके फिनाइल फिनिश ॿुहारियूं ऐं इहे हूंदियूं आहिनि उहे जेको आहे सो मां चयो यार पोइ इस्पताल में त बदबू थी वेंदी, धप थी वेंदी, माण्हू मूंखे गारियूं ॾींदा, चई न साईं उहो बि न थींदो, हिकिड़े फिनाइल जी दॿीअ मां असां कमु हलाए वेंदासीं, ॾेखारींदासीं त 30 यूज़ कयूं, त हाणे इन मां तव्हां अंदाज़ो कयो जॾहिं असां मेडिकल ऑफिसर हुयासीं त असांखे चवंदा त बाबा इहे 4000 कैप्सूलनि ते साइन कयो त असां रिसीव कया ऐं ॾींदा हुया 200। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिन सिस्टम में तव्हां कहिड़ी उमेद रखी सघो था, हाणे जेको इज़तदारो माण्हू आहे जेको डिॼे थो, जेको नथो चाहे करप्शन में इन्वॉल्व करणु, उनखे पोस्टिंग न मिलंदी। मां तव्हांखे क्लियर ॿुधायां, माण्हू हिकिड़ो पोस्टिंग वठी अची वेहे थो ऐं उनखे बजट उहा मिले बि कोन थी, बसि पाण उहो पंहिंजी लालच में जेको 2 लखनि जी लालच में सॼे सिस्टम खे उहो तबाह थो करे, असल इहा मथे ताईं माना बजट वञे थी, मालिकनि खे सभु ख़बर आहे, केर बि इहो न चवे असां गॾु हलनि मीडिया सां, असां हिननि खे सभु पोल पधरा करे था ॾियूं, इहो बेवकूफ़ हाणे बनाइण माना बंदि कयो, तव्हांजी जेका बजट आहे जेकॾहिं उहा यूज़ थिए त मां तव्हांखे अॻु में बि अर्ज़ु कयो त तव्हांजे सिंध जो बचो जेको आहे सिहतयाब माना थी सघे थो, हीअ सभु चोर आहिनि, चोरनि खे गॾिजी जेको आहे पोइ पोस्टिंग जेका माना वठे थो, पोइ असां जहिड़ा डॉक्टर ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि उन मजबूरी आहे, तव्हां इन्वॉल्व न थींदव, तव्हां वेठा हूंदव, पोइ जेकॾहिं तव्हांखे पोस्टिंग वठणी आहे त पैसा ॾेई वठी ईंदव ऐं उन खां पोइ करप्शन में ईंदव। ऐं एम्बुलेंसूं जीअं तव्हांखे मां अर्ज़ु कयो त इहे एम्बुलेंसूं न आहिनि, हे ज़रूरु बजट में एम्बुलेंस ॾेखारींदा हूंदा, पर हीअ जेको आहे हिकिड़ी जेको आहे कैरी वैन वठी उनखे रंग हणी उन ते एम्बुलेंस हणी उनखे एम्बुलेंस था जेकॾहिं सम्झनि त पोइ यार असां खां इहा ॻाल्हि ज़ोर आहे त इनखे एम्बुलेंस तव्हां सम्झो था जंहिंमें का बि सहूलियत जेको आहे न आहे। बाक़ी आहे तव्हां जेको ॿुधायो त रीज़न छा आहे, रीज़न 40 दफ़ा मूंखां वरजाईंदव त करप्शन 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 ऐं केरु इन्वॉल्व आहे, मां थो चवां टॉप खां वठी सवाल ई कोन्हे जो जेकॾहिं केरु थो चए त मां सेक्रेटरी हेल्थ आहियां या मां उन खां मथी मिनिस्टर आहियां, मूंखे ख़बर कान्हे, मां त अबम ॿार आहियां, मां त चरड़ियो आहियां, मूंखे का ख़बर न आहे कीअं थो हले, त इहे सभिनी खे तव्हां जेको आहे जेसि ताणी न टंगींदव टंगींदो केरु। मां थो चवां साईं असां वीडियो कंप्लेंट्स माना वीडियो 40 वीडियो मां जेको आहे सो कंप्लेंट्स भरे सेक्रेटरी हेल्थ खे मोकिलियूं, जंहिंमें डॉक्टरनि चयो त साईं असां अचूं था असांखां पैसा था वठनि, वीडियो कंप्लेंट्स उन जो हिनमहिल ताईं असां रेडियूं करे करे उन खां पोइ तव्हांजी कंप्लेंट ते कुझु कोन थींदो। इदारा सभु जेको आहे चोर आहिनि, भली एंटी करप्शन हुजे, भली नेब हुजे, भली जेको आहे कहिड़ो बि तव्हां उनजो नालो खणो, इहे सभु हिक ॿिए सां लिंक आहिनि, जेको आहे फाइनेंस डिपार्टमेंट खां वठी एंटी करप्शन खां वठी। हाणे इन में असांजो किरदारु इहो आहे त माना चुप करे वेही तव्हां तमाशो ॾिसो, असां हाणे कुझु नथा करे सघूं साईं, रेडियूं तव्हांजे प्रोग्रामनि में करे करे हाणे असांखे था चवनि बाबा तूं जेको आहे बेवकूफ़ माण्हू आहे, तूं वेही करप्शन जे ख़िलाफ़ एतिरो ॻाल्हाईंदो ऐं तूं पंहिंजा तालुकात ख़राब थो करे, कॾहिं वेठो हूंदे जेको आहे तूं जेको आहे जेल में, हे हिननि खे कुझु न थींदो। इहा पोज़ीशन आहे साईं मुंहिंजा। तव्हां सच ॻाल्हाए पिया, तव्हां आवाज़ उथारियो था, इहा तमामु वॾी कोशिशि आहे त समाज जे लाइ हेल्थ निज़ाम जी बहितरी लाइ तव्हां आवाज़ उथारियो पिया। डॉक्टर मोहम्मद उस्मान अगरि ॻाल्हि कजे थी, ईदी साहब अगरि सर्विस शुरू करे थो त तमामु तेज़ी सां उनजी सर्विस वधे थी, छीपा सर्विस हलाए सघे थो, ॿिया इदारा हलाए सघनि था, सिंध हुकूमत जंहिं वटि बजट आहे उहो नथी हलाए, किथे का नियतुनि जो दारो मदार आहे डॉक्टर मोहम्मद उस्मान? महिरबानी साईं, इहा असल हक़ीक़त इहा आहे त असां करप्ट कामोरा जेके आहियूं न उन्हनि इहे सिलसिलो ख़राबु कयो आहे मुज़रत सां। जेकॾहिं को पाण न सम्झे त असां सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾींदा आहियूं, जॾहिं बि मथे खां पुछा थींदी आहे न साईं सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे चइबो आहे त पोइ असां कुझु खाई सघूं था, कुझु मथे खाराए सघूं पिया। जेकॾहिं जेको बि माण्हू सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾींदो उन खे कुझु बि न आहे थियणो, जेको सभु ठीकु आहे न चवंदो त उहो कुर्सीअ ते न वेही सघंदो। यकीनन 100% न पर 1000% करप्शन 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 आहे। मोहम्मद अली साहब जीअं चयो, इहे सभु लफ़्ज़ तमामु थोरा आहिनि, इन्हनि खां अञा इलाही अॻिते करप्शन आहे असां वटि। हाणे एम्बुलेंस जीअं तव्हां चओ था, अदा अंश तव्हांखे ॿुधायो त असांजे सखर शहर मां तव्हांखे ॿुधायां त सिविल अस्पताल सखर जे ॿाहिरां 30 एम्बुलेंसियूं बीठियूं आहिनि। एॾो फ़ाइदेमंद कारोबार थी वियो आहे त हाणे माण्हू टैक्सियूं जीअं हलाईंदा या ॿियो कमु कंदा न, हाणे एम्बुलेंस टैक्सी बि माफ़ थी वञे, उनखे रोक टोक बि न आहे, उहे छड़ो उते बि मरीज़ खणण ऐं उनजे चकर में लॻा पिया आहिनि। कुझु ज़ाहिरा जीअं ईदी या जीअं अदा ॻाल्हि कई, उहे कुझु माण्हू सर्विसिस कनि था, बाक़ी प्राइवेट माण्हुनि जूं एम्बुलेंसियूं आहिनि, उन्हनि जूं कंपनियूं आहिनि, उहे पैसा वठी
एम्बुलेंस एसी एम्बुलेंस सर्विसेज इक्विप्ड एम्बुलेंस सर्विसेज उहे मुहैया कंदा पिया माण्हुनि खे माना बिल्कुलु डॉक्टर साहब हिकिड़ो फ़ाइदेमंद कारोबार थी वियो सही। आहे जेको हले पियो। ख़िदमत जे कम खे फ़ाइदेमंद कारोबार तौरु अगरि नियतनि खे खणी हलबो त इहो ई हशर थींदो। अंश तव्हां ॻाल्हि ॿोल पे सखर जी कई पर ॻाल्हि ॿोल कटिजी वई, डॉक्टर यहया अची वियो। केतिरो माण्हू भोगे थो, केतिरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए पियो? जी अंश, अंश आवाज़ अचे थो तव्हांखे? जी असलम बिल्कुलु सखर त हिकिड़ो मूं मूंखे ॻाल्हि कयो त 10 लख आबादीअ जो शहर आहे। रोज़ानो जेको एसो केतिरनि ई माण्हुनि खे एम्बुलेंस ज़रूरत पवंदी आहे, लेकिन बदकिस्मती इहा आहे जो सरकारी तौर ते अव्हांखे बि कॾहिं बि जेका सो एम्बुलेंस न मिली सघंदी, न इस्पताल मां न जेका सो ॿाहिरि अव्हांखे या त एॾी घुराइणी पवंदी या वरी प्राइवेट, जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त 2 दर्जन जेके आहिनि सो इस्पताल जे ॿाहिरां बीठी हूंदियूं आहिनि। ज़्यादातर असां इहो ॾिठो आहे त जेके ग़रीब गुरबा या ॿहड़ीअ जा माण्हू आहिनि उहे रक्षाउनि ते, गॾु गाॾनि ते या सूसकिन ते जेके आहिनि सो ज़ख़्मियुनि खे या पंहिंजे मरीज़नि खे जेका आहिनि सो खणी अचनि था ऐं खणी वञनि था। जेकॾहिं मूं पहिरियां बि ॻाल्हि कई त सखर सिविल अस्पताल में जेकॾहिं 10 एम्बुलेंस आहिनि, जेकॾहिं उहे फंक्शनल हुजनि ऐं उन्हनि जो मेंटेनेंस उनजी थिए ऐं उनखे बर वक़्तु तेल मिले, उनजा ड्राइवर हुजनि, त मुंहिंजे हिसाब सां सखर शहर में 10 एम्बुलेंस बि बहितर आहिनि। पर जेकॾहिं उनमें 6 बहितर हूंदियूं, 4 जेके आहिनि सो ख़राब बीठला हूंदियूं, 6 वरी जेके हूंदियूं बि उहे बि डॉक्टरनि जे ॿारनि जे लाइ हूंदियूं, या वरी जेके आहिनि सो सियासी प्रोग्रामनि में वेंदियूं हूंदियूं, ट्रिप ते वेंदियूं हूंदियूं, कोमरी ऐं कराची टूर ते वेंदियूं हूंदियूं, पोइ त अलाह अलाह ख़ैर सलाह ई आहे। सो महिरबानी तव्हांजी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। डॉक्टर मोहम्मद उस्मान माको साहब, डॉक्टर मोहम्मद अली थल्लो साहब, तव्हांजी महिरबानी। सगीर हनीफ़ ऐं इमाम अली, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू हो। सिंध हुकूमत खे, वॾे वज़ीर खे हेल्थ खातो अगरि सिफ़ारिश करे थो, रिपोर्ट ॾिए पियो त हेतिरियूं एम्बुलेंस सिंध में ख़राबु आहिनि, उन रिपोर्ट्स ते अमल थियणु घुरिजे। रिपोर्ट्स हमेशह ईंदियूं रहनि थियूं पर उन ते अमल न पियो थिए। हिन क़िस्म जा जॾहिं वाक़िया थियनि था, ख़ासि तौर ते फरीदाबाद जो वाक़ियो थियो, दिलि ॾारींदड़ वाक़ियो हो, उन ते माण्हू सड़ी विया, एम्बुलेंस उते न पहुती। सिंध हुकूमत खे हेल्थ निज़ाम जे सुधारे लाइ, नाज़रीन सॼी दुनिया सुधरी चुकी आहे पर हेल्थ निज़ाम सिंध जो इंतिहाई ख़राबु आहे। इस्पतालुनि में तालके वञूं, ज़िले हॉस्पिटल वञूं, सिविल हॉस्पिटल ताईं वञूं था, उते मशीनरीज़ खां वठी टेक्नोलॉजी मौजूदु कोन्हे को। केतिरनि ई हॉस्पिटल में MRI मशीन कान्हे, CT स्कैन कोन्हनि, ऑपरेशन्स न पिया थियनि, लेबर रूम न आहे, लेबॉर्ट्रीज़ न आहिनि। एॾा खोड़ सारा सुवाल आहिनि। एम्बुलेंस सर्विस न आहे। एम्बुलेंस सर्विस शुरू करणु घुरिजे। रेस्क्यू सर्विस हुजे जेकी 15 खां 20 मिंटनि जे अंदरि कंहिं बि शहर में उहा सर्विस पहुची वञे। सॼी दुनिया जे अंदरि रेस्क्यू सर्विस हलनि थियूं। वॾे वज़ीर खे हिन जो सीरियस नोटिस वठणु घुरिजे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।